नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में खबर ॾींदा हलूं त पाकिस्तान पीपल्स पार्टी जे लाइ अॼु को ॾींहुं बि ॿ अहम ख़बरूं खणी आयो। इस्लामाबाद हाई कोर्ट फरियाल टालपुर ऐं सखर जे एहतसाब अदालत सईद खुर्शीद शाह जी ज़मानत मंज़ूर करे वरिती। इस्लामाबाद हाई कोर्ट अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी भेण फरियाल टालपुर जी भी ज़मानत मंज़ूर करे वरिती। इस्लामाबाद हाई कोर्ट आमदनी खां वधीक असासन वारे केस में गिरफ़्तार MPA फरियाल टालपुर जी ज़मानत वारी दरख़्वास्त ते ॿुधणी कई, जंहिं दौरान नेब तरफ़ां जमा जवाब करायो वियो। फरियाल टालपुर खे ज़मानत ॾियण जी मुखालिफ़ कई। नेब पारां ॾिनल मौक़ुफ़ दौरान नेब जे एडिशनल प्रोसिक्यूटर अदालत में जवाब जमा कराइण सां गॾु दलील बि ॾिना ऐं चयो त फरियाल टालपुर जाली बैंक अकाउंट केस में जवाबदार तौरु नामज़द है, जॾहिं त जाली बैंक अकाउंट केस जी बेनिफिट फ़ाइदो वठंदड़ बि आहे। चीफ जस्टिस अज़हर मनल्ला जस्टिस आमिर फारूक ते ॿधल बेंच कुझु देर लाइ वफ़क़े खां पोइ ॿीहर ॿुधणी कई। अदालत जे मौक़ुफ़ खे रद्द कंदे PP MPA फरियाल टालपुर जी ज़मानत मंज़ूर करे वरिती। खेसि ₹1 करोड़ जा मचलका जमा करण जो हुकुम ॾिनो। ॿिए तरफ़ सखर जे एहतसाब अदालत PP MNA खुर्शीद शाह जी ज़मानत मंज़ूर करे वरिती। नेब तरफ़ां आमदनी खां वधीक असासन वारे केस में गिरफ़्तार कयल खुर्शीद शाह खे एहतसाब अदालत पेश कयो। संदसि वधीक 15 ॾींहनि जो जुडिशनल रिमांड जी इस्तदा कई। अदालत ॿुधणी बाद फ़ैसिलो महफ़ूज़ कयो। 2 कलाकनि खां पोइ जारी करे छॾियो। एहतसाब अदालत जे जज अमीर अली मैसर आमदनी खां वधीक असासन वारे केस में ज़मानत वारी दरख़्वास्त मंज़ूर कंदे खेसि ₹50 लख जा मचलका जमा करण जो हुकुम ॾिनो आहे। अदालत खुर्शीद शाह जी ज़मानत ₹50 लख जे मचलके एवज़ मंज़ूर करे वरिती आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़।